एशिया जे वॾी खजूर मंडी सहूलतूं न हुजण सबबि वीरानीअ जो ॾेख ॾेई रही आहे, जंहिं त वापारियुनि खे पिणु सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। वधीक तफ़सील लाइ धरती टीवी जे स्क्रीन ते मौजूदु आहे ख़ैरपुर मां शबीर फलियो। शबीर, खजूर मंडी में सहूलतूं न हुजण सबबि ॿाराड़ी जो लाड़ो आहे, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? इन वक्त असां मौजूद आहियूं खैरपुर की खजूर मंडी में, जेकी एशिया की वॾे में वॾी खजूर मंडी है। खैरपुर तो हूँ खजनि के हिसाब से मशहूर है, जिते लखें जो सो एकड़नि ते मुश्तमिल जो सो हिते खजूर पैदा थींदी है, जेकी दुनिया में जेकी खजूर आहे उहा एक्सपोर्ट भी कई वेंदी आहे। हिन वक्त असां मौजूद आहियूं एशिया की वॾी खजूर मंडी में, जिते कंहिं सहूलतनि जी खोट जे सबब जेके वापारी आहिनि या जेके आम जेके तबके सां वाबस्ता जेके ठेकेदार आहिनि, उन्हनि जेका खजूर मंडी हिते ठहण खां पोइ बि पंहिंजा दुकान जेके आहिनि विच शहरनि में या ॿी जेकी शहर में आबादीअ में जेकी खजूर मंडी आहे उते जेके उन्हनि रखिया आहिनि। हीअ खजूर मंडी एक्स सीएम कायम अली शाह जेकी ठाराई हुई त जीअं शहर में जेके खजूर मंडी जा दुकान आहिनि या जेकी पुरानी मंडी आहे उनखे जेको आहे सो रेफर कयो वञे ऐं हिते हिन वक्त जेको आहे सो खजूर मंडीअ में ट्रांसफर कयो वञे। तव्हां मुंहिंजे पोयां ॾिसी सघो था, हे बि तक़रीबन जेको आहे सो 50 खां मथे जेको एकड़ ते मुश्तमिल जेकी आहे हीअ खजूर मंडी आहे, जेकी एशिया जी वॾे में वॾी खजूर मंडी आहे, जिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां जेके खजूर जा वापारी आहिनि उहे खजूर जेके खणी ईंदा आहिनि उहे उते सुकाईंदा आहिनि ऐं सुकाइण खां पोइ जेके आहे गोदामनि में रखी ऐं ॿाहिरनि मुल्कनि में जेको एक्सपोर्ट कंदा आहिनि। घणे में घणी जेकी एक्सपोर्ट खजूर असांजी थिए पई उहा इंडिया में थिए पई ऐं उन खां पोइ मलेशिया में ऐं ॿियनि मुल्कनि में जेको आहे सो एक्सपोर्ट कई पई वञे। खजूर खे हथी वठाइण जे लाइ जेके हितां जा जेके ताजर कम्युनिटी आहे या जेके वापारी आहिनि उन्हनि केतिरा ई दफ़ा हुकूमत खे या हितां ज़िले इंतिज़ामिया खे इहो बि मैसेज ॾिनो आहे ऐं लेटर बि लिखी ऐं उन्हनि खे चयो बि आहे त असांजी मदद कई वञे त जीअं असांजी जेकी खजूर आहे उहा जेकी सकाफ़त आहे सिंध जी उहा ज़िंदा रही सघे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिते खजूर मंडीअ में खजूर जा वापारी न हुजण जे करे त केलनि जा वापारी बि हिते मौजूदु अची चुका आहिनि ऐं जेका शुहारा मंडीअ जा जेके वापारी आहिनि उहे बि हिते मौजूदु आहिनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां जेके वापार कंदड़ जेके बिरादरियूं आहिनि या अनाज आहे या केला आहिनि या मुख़्तलिफ़ ॿियूं जेके सब्जियूं आहिनि उहे बि हिननि पंहिंजो हिते डेरो जमाए छॾियो आहे। त खजूर मंडी जेके आबाद न हुजण जे करे हिते जा जेके कुझु माफ़ियाज़ आहिनि या कुझु माण्हू आहिनि कुझु प्लाटनि ते कुझु दुकाननि ते पंहिंजा जेके आहिनि जेको दुकान क़ाइमु करे छॾिया आहिनि ऐं जेका कब्ज़ा करे छॾिया अथऊं। पर हिन वक़्तु जेकी खजूर मंडी आहे उहा फाल नाहे थी सघी। हितां जे जेके रहवासी आहिनि या हितां जेके एरिया जा जेके वापारी आहिनि या मुख़्तलिफ़ तालुकनि जा जेके वापारी आहिनि उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हिन खजूर मंडीअ खे फाल कयो वञे त जीअं हीअ खजूर मंडी आबाद थी सघे। ऐं हीअ जेकी एशिया जी वॾे में वॾी खजूर मंडी आहे, तव्हां मुंहिंजे पोयां ॾिसी सघो था त हिते हर शइ जी जेका सो सहूलियत मौजूदु आहे ऐं मोकरा रोड आहिनि ऐं खुलासा दुकान आहिनि जिते सहूलियत थी सघे थी। ऐं जेको बरसाति जेकी मुतासिरीन में जेके खजूर तबाह थी वई उन जो बि हिते सहूलियत मौजूदु कई वञे त जीअं जेके वापारी आहिनि उहे मुख़्तलिफ़ जेके तकलीफ़ुनि खां मुंहुं ॾेई रहिया आहिनि उहे उन खां बची सघनि। जी।